नाज़िन सिंध ज़रई यूनिवर्सिटी सब कैंप्स उमरकोट ॿिनि ॾींहंनि वारी आलमी कॉन्फ्रेंस जे पुॼाणी ते तहक़ीक़दारनि, तालीमी, ज़रई माहौलियाती, ज़मीनी ऐं मौसमी तब्दीलियुनि जे माहिरनि सां गॾु ॾेही तोड़े परॾेही माहिरनि जी मक़ालनि जी रोशनी में तजवीज़ूं पेश कयूं आहिनि। उन हवाले सां पेश आहे ही रिपोर्ट। सिंध ज़रई यूनिवर्सिटी सब कैंप्स उमरकोट में ॿिनि ॾींहंनि वारी आलमी कॉन्फ्रेंस जी पुॼाणीअ ते तहक़ीक़दारनि, तइलीमी, ज़रई, माहौलियाती, ज़मीनी ऐं मौसमी तब्दीलियुनि जे माहिरनि सां गॾु ॾेही तोड़े परॾेही माहिरनि जे मक़ालनि जी रोशनी में तजवीज़ूं पेश कंदे चयो वियो आहे त मुल्क अंदरि पॉलिसी जोड़ींदड़नि खे घुर्जे त सिंध जे रेगिस्तानी इलाइक़नि जिन में थर, अछड़ो थर, नारा, काछे ऐं कोहिस्तान जी तरक़ीअ लाइ जटादार मनसूबा बंदी कई वञे। मौसमी तब्दीलियुनि खे नज़र में रखंदे ख़ुश्क सालीअ खे बर्दाश्त कंदड़ फसलनि जा नवां ॿिज मुतारफ़ कराइण घुर्जनि। थरपारकर जे दवाउनि में कतब ईंदड़ फसलनि ते वधीक तहक़ीक़, उन जी बहितर मार्केटिंग लाइ मनसूबाबंदी जोड़णु घुर्जे। एड्स ज़ोन जे चौपाए माल तोड़े पखियुनि में विचंदड़ बीमारियुनि जे ख़ात्मे लाइ वधीक रिसर्च स्टेशन क़ाइमु कई वञे। सिंध जे बारानी इलाइक़नि जी सक़ाफ़त, ज़रायत जे वायुमंडल ऐं इकोलॉजी सां गॾोगॾु रहणी कहिणीअ खे बचाइण लाइ थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में म्यूज़ियम क़ाइमु कया वञनि। थर जे चौपाए माल, जंहिंमें ख़ासि तौर ते उठनि जे खीर जी पैदावार जे वाधारे ऐं संदनि नस्लनि जे वाधारे ऐं खीर मां तयारु थींदड़ शयुनि खे महफ़ूज़ बनाइण ऐं एक्सपोर्ट लाइ उपाउ वरिता वञनि। बारानी इलाइक़नि जे फसलनि, मेवनि ऐं भाॼियुनि, जानवरनि जी मज़बूत ऑर्गेनिक प्रोडक्ट में वाधारो आंदो वञे। एड्स ज़ोन जे तरक़ीअ लाइ मुल्की, ख़ानगी ऐं आलमी इदारनि जे सहकार जी ज़रूरत आहे। हाकुड़ो ऐं सिंध जे विञायल दरियाहनि जी तहक़ीक़ करे सिंध जे कुदरती वहिकरनि जी बहालीअ खे यकीनी बनायो वञे। आलमी इदारा थर अंदरि तहक़ीक़ ऐं तोसीअ लाइ माली मुआवनत कनि। थर ऐं सिंध जे बारानी इलाइक़नि में पाणीअ जी नक्शाबंदी कई वञे। ज़मीनी ज़रखेज़ी बहितर करण लाइ थर जो हाइड्रोलॉजी सर्वे थियणु घुर्जे। रेगिस्तानी इलाइक़नि जे आपाशी निज़ाम खे बहितर बनायो वञे। सिंध जे बारानी इलाइक़नि जी वरसे खे महफ़ूज़ बनायो वञे। थर में दालियुनि, गुआर ऐं ॿियनि फरियुनि वारी फसल जी बि पोखीअ खे हथी वठाई वञे। थर इकोलॉजी माहौलियात खे बहितर बनाइण लाइ साइंटिफिक अप्रोच ते पॉलिसी जोड़णु घुर्जे। थर ऐं माहौलियाती गदिराइण लाइ ईंदड़ क्वालिटी मॉनिटरिंग करण लाइ मॉनिटरिंग डिवाइस लॻाया वञनि। थर जा माहौलियाती प्रोफाइल ठाहे मेगा प्रोजेक्ट जे असरनि जो माहौलियाती जाइज़ो वरितो वञे। थर में वधंदड़ शहरी आबादी ते नज़र रखी वञे। थर में कुदरती गुनाहगन जीवत जो पार्क तइमीर करायो वञे। थर जी औरतुनि जी माली सहायता ऐं ज़रई तरबियत लाइ प्रोग्राम हलाया वञनि ऐं ख़ासि तौर ते संदनि तइलीम ते ध्यानु ॾिनो वञे। थर जे औरतुनि खे फ़ैसिला साज़ी में पिणु शामिल कयो वञे। सिंध ज़रई यूनिवर्सिटी सब कैंप उमरकोट जे ॿिनि ॾींहंनि वारी आलमी कॉन्फ्रेंस जे मौक़े ते ॾेही तोड़े परॾेही माहिरनि थर जे पाइदार तरक़ीअ लाइ मौसमी तब्दीलियुनि खे नज़र में रखंदे ख़ुश्क सालीअ खे बर्दाश्त कंदड़ फसलनि जा नवां ॿिज मुतारफ़ कराइण, थर जे जीवत, चौपाए माल ऐं पखियुनि जे नस्लनि खे बचाइण लाइ थर में तहक़ीक़ाती सेंटर जोड़ण, थर जी पैदावार, खीर ऐं ऑर्गेनिक भाॼियुनि जी मार्केटिंग ऐं एक्सपोर्ट खे हथी वठण लाइ तजवीज़ूं पेश कयूं वयूं। सिंध ज़रई यूनिवर्सिटी सब कैंप्स उमरकोट में सिंध जे रेगिस्तानी इलाइक़नि जी तरक़ी लाइ ॿिनि ॾींहंनि वारी पहिरीं आलमी बयाबानी ख़िते जे हयातियाती वायुमंडल बाबति बैनुल अक़वामी कॉन्फ्रेंस पंहिंजी पुॼाणी ते पहुती। कॉन्फ्रेंस जे ॿिए ॾींहं ते कोठायल तक़रीब में सिंध जे तइलीम खाते वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह महिमान ख़ासि तौर ते शिरकत कई। जॾहिं त तक़रीब में वाइस चांसलर NAD यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर सरोश लोधी, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर जे अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर भीखाराम देवराणी, ज़रई यूनिवर्सिटी सब कैंप्स उमरकोट जे प्रो वाइस चांसलर डॉक्टर जान मोहम्मद मरी, नामियारे लेखक प्रोफेसर नूर मोहम्मद जंजी, नूर मोहम्मद बजीर, पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जे डायरेक्टर जनरल डॉक्टर ज़ाकिर डायरी ऐं ॿियनि शिरकत कई। पहिरीं आलमी कॉन्फ्रेंस जे ॿिए ऐं आख़िरी ॾींहं ते कोठायल तक़रीब खे सिंध जे तइलीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह ख़िताब कंदे चयो त वधंदड़ आबादी वारी सूरतहाल में खुराक जी खोट खे मुंहुं ॾियण लाइ थर समेत सिंध जे रेगिस्तानी इलाइक़नि खे सरसब्ज़ बनाइणो पवंदो। सैयद सरदार अली शाह
कॉन्फ्रेंस के सदारती खिताब कंदे वधीक चयो त सिंध में अटकल 30,000 स्क्वायर किलोमीटर एराज़ी मैदानी इलाइक़े ते मुश्तमिल आहे जिते रिहायशी इलाइक़े खां सवाइ खेती कई वञे थी। इहा एराज़ी खोराक जी खोट खे ख़त्म नथी करे सघे, जंहिं लाइ थर काछे ऐं कोहिस्तान खे ज़राइत लाइ कारआमद बणाइणो पवंदो। सैयद सरदार अली शाह चयो त थर जी 80% आबादी जो ज़रई मुआशी लाइव स्टॉक ऐं 20% लाइव स्टॉक ते आहे। तंहिं हूंदे बि थर जे खीर जी कमी पैदा थींदी पई वञे। हिन चयो त लाइव स्टॉक ते वधीक तवजो ॾियण जी ज़रूरत आहे त जीअं मालवंद माण्हुनि जी तरक़ी थी सघे। उन मौक़े ते वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी खिताब कंदे चयो त वॾी तादाद में सिफ़ारिशूं मिलियूं आहिनि। असां सभिनी जो फर्ज़ थिए थो त उन्हनि ते कमु कजे त जीअं हितां जे माण्हुनि में ख़ुशहाली लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सघिजे। आलमी कॉन्फ्रेंस जा बहितरीन नतीजा हासिल थींदा। हिन चयो त आलमी तोड़े ॾेई माहिरनि जे तरफ़ां मिलियल सिफ़ारिशुनि खे वफ़ाक़ तोड़े सूबाई हुकूमत हवाले कयो वेंदो त जीअं उन्हनि खे पॉलिसियुनि में शामिल कयो वञे। वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी जो चवणु हो त ज़रई यूनिवर्सिटी जो उमरकोट सब कैंप्स थर काछे अछड़े थर नारे ऐं ॿियनि रेगिस्तानी इलाइक़नि लाइ मिसाली कैंपस साबित थींदो। तक़रीब खे नूर मोहम्मद जंझी, डॉक्टर भीखाराम, डॉक्टर सरोश लोधी, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर ऐं ॿियनि पिणु खिताब कयो। तक़रीब में प्रोफेसर डॉक्टर गियासुद्दीन शाह राशिदी, प्रोफेसर डॉक्टर एजाज अली खुआरो, प्रोफेसर डॉक्टर मंजूर अबड़ो, अरबाब नेक मोहम्मद, अब्दुल हफीज़ लिगारी, जुल्फकार मरी, वसीम सजाद ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। तक़रीब जी पुॼाणी ते वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद मरी कॉन्फ्रेंस में हिसो वठंदड़नि खे मञता एवार्ड ऐं सर्टिफिकेट बि ॾिना।